अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवार बाबाला मौजू ओलिया इकराम पार्ट नंबर 2 हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जो असुल नालो मुबारक शाह हुसैन हो, पर सैयद उस्मान जे नाले सां मशहूर ऐं महरूफ़ आहिनि ऐं संदन लक़ब लाल शहबाज कलंदर आहे। केतिरनि ई बुज़ुर्गनि खां रिवायतूं आहिनि त संदसि पैदाइश जे वक़्तु संदसि नालो शाह हुसैन रखियो वियो। उन नाले रखण जा केतिरा ई सबब बयानु कया वञनि था। उन्हनि मां हिकु सबबु हीअ आहे त पाण जॾहिं पैदा थियो त संदसि रंग बिल्कुलु ॻाढ़ो ऐं रत जहिड़ो हो। ॿियो त संदसि वालदा माजिदा खे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां अक़ीदत ऐं मोहबत हुई। टियों त खेसि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक मां फ़र्ज़ंद ॼमण जी बिशारत मिली हुई। उन करे संदसि वालिद साहिबु नालो शाह हुसैन रखियो। शाह उस्मान मरवंडीअ खे शहबाज़ जे लक़ब सां उन करे यादि कयो वञे थो त छाकाणि त संदसि वालदा माजिदा हज़रत सैयदा इब्राहिम कबीर दीन खे हज़रत सैयद शोहदा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक मां बाज़ जे अता थियण जी बिशारत मिली हुई। किताब अलीअ में आहे त हज़रत लाल शहबाज़ जो पहिरियों नालो शाह हुसैन हो, छाकाणि त संदसि पैदा थियण जी बिशारत संदसि वालिद साहिबु सैयद इब्राहिम कबीर दीन जवाबीअ खे इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾिनी हुई, जेको मज़ार सैयद शोहदा जे भरिसां दफ़न थियलु आहे। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जो वालिद माजिद करबला मौला में हज़रत इमाम जफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे बाग़ जो निगरान आला हो। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जो नालो सैयद सुल्तान शाह जेको मरवन जो हाकिम पिणो हो तंहिं शाह हुसैन मां बदिलाए सैयद उस्मान रखियो हो। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जो वालिद साहिबु सैयद इब्राहिम कबीर दीन हज़रत इमाम जफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे अक़ीदे जो हिकु वॾो मुबलिग़ हो। संदसि शुमार मरवंड जे मुक़दस अलाह वारनि बुज़ुर्गनि में थींदो हो। मरवंड जे हाकिम सैयद सुल्तान शाह जी नियाणीअ सां संदसि निकाह थियो। बैद किताबनि में हीअ रिवायत आहे त सैयद सुल्तान शाह खे बातिनी हुकुम मिलियो त पंहिंजे नियाणीअ जो निकाह सैयद कबीर दीन सां करे छॾे। सैयद सुल्तान शाह हिन हुकुम ते अमल कंदे पंहिंजे नियाणीअ जो निकाह सैयद कबीर दीन सां कयो। सैयद कबीर दीन खे उन बीबीअ जे बदन मां शाह हुसैन हज़रत सैयद उस्मान लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह पैदा थियो। जॾहिं हज़रत सैयद उस्मान लाल शहबाज़ पैदा थियो त मरवंड जे शहर में मुसरत ऐं ख़ुशीअ जी लहर अची वई। शहर जा मौजूदु माण्हू सैयद कबीर दीन जे ख़िदमत में अची खेसि मुबारक पेश करण लॻा। कुझु अरसे खां पोइ हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जी वालिदा माजिदा जो इंतकाल थी वियो। सैयद कबीर दीन पंहिंजे बीबी सगोरे जे इंतकाल खां पोइ करबला मोला आयो ऐं उते ई मुस्तक़िल सुकूनियत इख़्तियार कई। करबला मोला में संदसि इंतकाल थियो ऐं उते ई खेसि दफ़न कयो वियो। हज़रत सैयद उस्मान लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे बुज़ुर्गनि जो वतन मरवंड हो। जेतिरे क़दुरु मकामी पैदाइश सां वास्तो आहे ऐं संदसि नालो मरवंडा आहे मरवंडी आहे, पर हिन सिलसिले में इख़्तिलाफ़ राय ॾिनो वञे थो। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जी आमद खां अॻु सेवण शरीफ़ बुराइनि ऐं बदकारियुनि जो घर बणिजी चुको हो। हर बुराई ऐं बदकारी पंहिंजे उरूज ते हुई। सेवण उन वक़्तु बुत परस्ती ऐं कुफ्र जो मर्कज़ बणियलु हो। ज़िंदगीअ जे हर शोबे में बुराइयूं ऐं बदकारियूं पखिड़ियल हुयूं। जुआ शराब ऐं ॿियूं माशरती बुराइयूं आम हुयूं। माण्हुनि जो इख़्लाक़ पस्त थी चुको हो। हर हंधि असमत फ़िरोशी जा अदा क़ाइमु हुआ। हज़रत लाल शहबाज़ कलंदर गुमराह ऐं बदकार माण्हुनि खे इस्लाम क़बूल करण जी दअवत ॾिनी, खेनि बुराईअ खां परे रहण जी हिदायत कई ऐं इस्लाम जे पाक उसूलनि खां उन्हनि खे रूशनास करायो। उन्हीअ ऐशो परस्त अवाम संदसि वॾी मुखालफ़त कई, मगर हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह अहिड़नि हालतुनि में बि इस्लाम जे शमअ खे रोशन ऐं मुनवर रखियो। आहिस्ते आहिस्ते उन शमअ जी रोशनी पखिजण लॻी ऐं माण्हू दीनी ऐं रुहानी तइलीम खे क़बूल करण लॻा। ॾिसंदे ई ॾिसंदे बुराइनि जे जॻह ते नेकियूं आयूं
बदकारी ऐं फ़ाहिशीअ खां माण्हुनि पासो इख़्तियार कयो। गुनाहनि ऐं बुराइनि जा मरकज़ सुनसान थी विया। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह सेवण जे जंहिं मेले में क़याम पज़ीरो हो, उहो महलो फ़ाहिश बदकार औरतुनि जो मरकज़ हो। हिन आरिफ़ बिल्लाह जे क़दम मुबारकनि जो पहिरियों असरु इहो थियो जो ज़नाकारी ऐं बदकारीअ जी बाज़ार सॼी थी वई। माण्हुनि जूं दिलियूं नेकी ऐं परहेज़गारीअ जे तरफ़ माइल थियणु लॻियूं। बदकार औरतूं हिन मर्द हक़ जे हुअण मर्द जे हथनि मुबारकनि ते तौबा कई। उन्हनि औरतुनि बदकिरदारी ऐं ॿियूं बुरायूं छॾे परहेज़गारी जी ज़िंदगी गुज़ारण जो साणंदसि ऐद कयो। ही हुई हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह जे अचण जी पहिरीं बरकत, जंहिंजो सभिनी मज़मून निगारनि ऐं तज़किरा नवीस ज़िक्र कयो आहे। सेवण में हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह जे इस्लामी तइलीम जो इहो असरु थियो जो माण्हू हिक ॿिए जे पुठियां संदसि ख़िदमत में हाज़िर थी इस्लामी तइलीमात मां दीनी ऐं रूहानी फैज़ ऐं बरकतूं हासिलु कंदा रहिया। पंहिंजे रज़ा ऐं जज़्बे सिदक़ ऐं ईमान जे तहत इस्लामी तइलीमात खे क़बूल करणु लॻा ऐं इस्लाम जे हल्के में दाख़िलु थियणु लॻा। हिकु अहिड़ो वक़्तु बि आयो जो संदसि इस्लामी तइलीमात जे करे सिंध जा ॿिया मक़ामात पिणु इस्लाम जा ओश में अची विया। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे सेवण में सुकूनियत पज़ीर थियण जो अरसो 1 साल या 6 साल ॿुधायो वञे थो। एतिरे थोरे अरसे अंदरि सेवण जी हालत बदिलजी वई, पर परे परे खां माण्हू संदसि शोहरत ॿुधी सेवण में अचणु लॻा ऐं कलंदर साईं जा शीदाई थियणु लॻा। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जो रूहानी फैज़ आम हो ऐं वॾा वॾा फ़क़ीह दरवेश आलिम ऐं शाइर खे ख़िराजी अक़ीदत पेश करण लाइ ईंदा रहिया। पंहिंजे वक़्त जा केतिरा ई सुल्तान बि हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे दरबार में हाज़िरी ॾियण लाइ ईंदा रहिया। इहो सिलसिलो अञा जारी आहे। जहिड़ी तरह माण्हू हज़रत ख़वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह खे सुल्तान हिंद चवंदा आहिनि, अहिड़ी तरह सिंध जा माण्हू हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह खे सुल्तान सिंध जे नाले सां यादि कंदा आहिनि। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे सेवण में सुकूनियत जो अरसो मुख़्तलिफ़ ॿुधायो वञे थो। कुझु किताब 1 साल ऐं किन वरी 6 साल तहरीर कयो आहे, पर अक्सरियत 6 साल क़याम करण ते मुतफ़िक़ आहे। ही 6 साल हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह दीन हक़ जी तबलीग ऐं शाट में सिर्फ़ कया। हिन मुख़्तसिर अरसे में एतिरा कम कयाऊं जो ॿिया शायदि 100 सालनि में बि पूरो करे न सघंदा। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह अरबी ऐं फ़ारसी ज़बान जो जेद आलिम हो। अरबी ऐं फ़ारसी उलूम ते खेसि कामिल उबूर हासिल हो। अरबी सिर्फ़ ऐं नवटे संदनि लिखियल किताब हिकु नादिर तोहफ़ो आहे। उहे किताब उन वक़्त जे मकतबनि ऐं मदरसनि जे निसाब में शामिल हुआ। मशहूरु अंग्रेज़ मोर्ख सर स्टर्ज बर्टन उन किताबनि जा नाला तहरीर कया, जिन जा नाला इहा हिन तरह आहिनि। पहिरियों मीज़ान उल सरफ़, ॿियो सरफ़ सग़ीर क़िस्म, ॿियो टियों अक़द इजनास। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे माहिर क़वाइद हुजण जे बारे में शेख मोहम्मद अकरम साहिबु पंहिंजे तसनीफ़ आबे कौसर में रिचर्ड बर्टन जे हवाले सां लिखे थो त जंहिं वक़्तु अंग्रेज़ सिंध ते कब्ज़ो कयो, उन वक़्तु हज़रत उस्मान मरवदे जूं 2 तसनीफ़ूं मीज़ान उल सरफ़ ऐं सरफ़ सग़ीर हिते जे फ़ारसी निसाब में शामिल हुयूं। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे तसनीफ़ कयल किताबनि में किन 2 किताबनि जो लिखियो आहे ऐं किन वरी 3 किताबनि जो लिखियो आहे। सभिनी मुसनफ़नि घणो करे हवाला अंग्रेज़ मुसनफ़ रिचर्ड बर्टन जा ॾिना आहिनि। कुझु हज़रात हिन सां इतफ़ाक़ कयो आहे। अहिड़े साथियुनि जा सिर्फ़ 2 किताब मीज़ान सिर्फ़ ऐं सरफ़ सग़ीर उन वक़्त जे दर्सगाह जे निसाब में शामिल हुआ। ज़िया शहबाज़ में 3 तसनीफ़ुनि जो ज़िक्र कयलु आहे। इहो हिन तरह आहे। बर्टन जे चवण मुताबिक़ हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह हिकु जेद आलिम हो ऐं ज़बानदान ऐं माहिर क़वाइद पिणु हो। पाण चंद किताब लिखिया आहिनि जेके उन वक़्त जे मक़सदनि में पढ़ाया वेंदा हुआ। उन जा नाला इहा आहिनि: अक़द, क़सम दोम, अजनास ऐं मीज़ान उल सरफ़।
बर्तन जे हिन रिवायत खे डॉक्टर सरदार गाणीअ पंहिंजे नादिर तसनीफ़ फ़ारसी शोराए सिंध ऐं गिज़ेटियर जुल्द अव्वल सुफ़ो 94 ते पुंड कयो आहे। अहिड़ी तरह शेख मोहम्मद अकरम पंहिंजे किताब मौजे कौसर, हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी पंहिंजे तसनीफ़ कलंदर नामा में पुंड लिखियो आहे। बहरहाल मथे तहरीरुनि मां हिन ॻाल्हि जी वज़ाहत मिले थी त हज़रत शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह मीज़ान शरफ़ सग़ीर क़िस्म डोम ऐं अक़द अजनाज़ तसनीफ़ कया हुआ जेके उन वक़्त जे मकतबनि में मदरसनि में पढ़ाया वेंदा हुआ। हज़रत शहबाज़ रहमतुल्लाह अलैह न सिर्फ़ु बुलंदे पाया जो दरवेश हो पर आला दर्जे जो आलिम बाअमल ऐं माहिर लिसानियात अदीब ऐं शैला बयान शाइर पिणु हो। कंहिं शाइरीअ में पिणु मलका हासिलो पाण इमामुल औलिया वसी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असदुल्लाह अल ग़ालिब शाह लाफता महबूब रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली मुर्तज़ा अलैहिस्सलाम जे शान में हिकु मनक़बत लिखी अथई। संदन उन मनक़बत मां संदन हैदरी अक़ीदे सां बेहद वाबस्तगी जो शाइराना अज़मत ऐं बसीरियत जो चङी तरह अंदाज़ो लॻाए सघिजे थो। हज़रत शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे वफ़ात जे सिलसिले में मोहतरम महबूब अली चन्ना साहिब पंहिंजे मज़मून कलंदर शहबाज़ सेवाणी मकालात शुरा जे हवाले सां वफ़ात तारीख़ जो कटो पेश कयो आहे जिन जे हिसाब सां वफ़ात जो साल 673 हिजरी निकिरे थो। तुहफ़तुल इकराम मकालात शुरा हदीक़तुल औलिया तज़किराए सूफ़िया सिंध जे मुताबिक़ हज़रत शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जिन जे वफ़ात जो साल 673 हिजरी आहे। वफ़ात जो साल 663 हिजरी आहे। विलादत जो साल 563 हिजरी जंहिंखे असां विलादत जो साल तस्लीम कयो आहे। जॾहिं उन साल खे वफ़ात जे साल सां मिलाइजे थो त संदसि वफ़ात वक़्तु उमिरि 100 साल थिए थी। पर मूं जेको विलायत जो साल 561 हिजरीअ ऐं वफ़ात जो साल 663 हिजरी लिखियो आहे ऐं उनखे तस्लीम कयो आहे। उन लिहाज़ खां संदसि उमिरि वफ़ात वक़्तु 112 साल थिए थी। उन करे संदसि वफ़ात 21 शोबान 663 हिजरीअ में वाक़िए थी। उन वक़्तु संदसि उमिरि 112 साल हुई। हज़रत शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह इस्लाम जो नूर सरज़मीन सीविस्तान में पकड़ियो, गुमराह ऐं भटकियल माण्हुनि खे हिदायत जो रस्तो ॾेखारियो, हक़ीक़ी इस्लाम जी तबलीग कई, ख़ुदा ऐं उन जे अहकाम खां माण्हुनि खे रूशनास करायो, माण्हुनि खे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहबत जो दर्स ॾिनो। अल्लाह जे बंदनि खे अख़वत ऐं भाईचारे, मोहबत ऐं पाक किरदार, तक़वा ऐं परहेज़गार ऐं ख़ुदा जे ख़ौफ़ जी हिदायत कई। पाण हज़ारे गुमराह माण्हुनि जे ख़िलाफ़ खे संवारियो ऐं सुधारियो। माण्हुनि जे दिलनि ऐं अलाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अताअत ऐं अहकाम जी बजावरीअ जे लाइ चाट पैदा कई। नेकी ऐं सादगीअ जो रस्तो ॾेखारियो, बदी ऐं गुमराहीअ खां बचायो। हज़रत सैयद उस्मान मरवनी लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जी मज़ार मुबारक सेवण शहर में आम ख़ास जे लाइ ज़ियारतगाह बणियल आहे। रोज़ानो हज़ारे अक़ीदतमंद ऐं ज़ाहिर परे परे खां अची संदसि मज़ार मुबारक जी ज़ियारत कंदा आहिनि, रूहानी फैज़ ऐं बरकतूं हासिलु कंदा आहिनि ऐं पंहिंजे दिलनि खे तस्कीन ऐं इत्मीनान ॾींदा आहिनि। हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे मज़ार जी तमीर सुल्तान फिरोज़ शाह तख़लुक़ जे दौर में सीविस्तान जे गवर्नर मलिक अख्तियार दीन उर्फ़ रुकन दीन सन 757 हिजरीअ में कराई ऐं संदसि वज़ीर सैयद अली बगदादीअ जे मज़ार जे मुख़्तसिर मरमत कराई। उन खां पोइ तरखान ख़ानदान जे हाकिम मिर्ज़ा जानी बेग सन 903 हिजरीअ में मज़ार मुबारक जी तोसी ऐं मरमत जो कमु करायो। तंहिंखां पोइ ॿीहर साल 1009 हिजरी या 993 हिजरीअ में मज़ार मुबारक जी मरमत ऐं तोसीअ जो कमु करायो। सन 1162 हिजरीअ में सैयद भूरल शाह ख़ानगाह तमीर कराई। नवाब दीनार ख़ान हिकु नंढड़ी मस्जिद तमीर कराई
ग़ुलाम शाह कलोड़े मज़ार मुक़दस जे लाइ वॾो दरवाज़ो जोड़ायो ऐं पथर जो फ़र्श बढ़ायो। हज़रत सैयद उस्मान मरवंडी उर्फ़ लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जो अक़ीदो छा हो या पाण कहिड़े अक़ीदे जो अक़ीदो रखंदो हो, उन बारे में कुझु ॻाल्हाइण ऐं ॿुधण जी ज़रूरत न आहे, पर कलंदर रहमतुल्लाह अलैह ख़ुदि ई पंहिंजे अक़ीदे जो हिन तरह इज़हार कयो आहे। जाने महर अली अलैहिस्सलाम के दर्द सितम अज़ दिल पाक हैदरी हस्तम बैदे जाम खूरदे अम मस्तम हैदरियम कलंदरम मस्तम कमर अंदर कलंदरी बस्तम बंदे मुर्तदा अली हस्तम। हज़रत लाल शहबाज़ कलंदर हाला में आयो, जेके बि अॼुकल्ह हाला पुराणा चवंदा आहिनि, ऐं उन जे उते रहण जो ज़िक्र जेको आहे सो हाला जा रंग हज़ार किताब आहे। हाला जे रंग हज़ार किताब में उन जो ज़िक्र लिखियलु आहे।